में सकाफती ॾियारो मल्हायो पियो वञे। दुनिया जे कुंड कुल्च में जेके सिंधी माण्हू उहे पंहिंजी धरती खां मोहबत इज़हार करे रहिया आहिनि। ऐं सिंधी मीडिया जेको सॾु ॾिनो त मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त आहे ऐं सिंधु दरिया असांजी मईशत आहे। ऐं हिन अॼोके ॾियारे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त आउं सभिनीनि सिंधवासियुनि खे मुबारकबाद थो ॾियां अॼोके ॾींहुं। ऐं इहो बि आउं क्लियर कंदो हलां त इहे सिंधी कल्चर डे जेको शुरू थियो इहो थियो जॾहिं आसिफ अली ज़रदारी साहिबु पहिरीं दफ़ो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान बणियो। जॾहिं हू कंहिं मुल्क जे दौरे ते वियो त उहो सिंधी टोपी पातल हुयसि। तॾहिं हिकिड़े जियो जे एंकर हिकिड़ी माना ठठोली कई त हू सिंधी टोपी पहन कर वो गया है मुल्क के दौरे पर। उन खां पोइ सिंधी माण्हुनि जेको इहो जॾहिं एक्शन पंहिंजो वरितो ऐं जॾहिं माण्हुनि इन ते इलाही माइंड कयो त पोइ इहो उन ॾींहं खां कल्चर डे शुरू थियो आहे। ऐं कल्चर डे असांखे मल्हाइणु खपे। कल्चर डे सां गॾोगॾु असांखे पंहिंजी जेकी हक़ीक़ी जेकी असांजी सकाफ़त आहे उनखे उजागर करणु खपे। असांखे पंहिंजी तारीख़ खे उजागर करणु खपे। सिंध खां अॼोकी न 5000 साल सिंध खे थी विया आहिनि ऐं मौजूदा जेको पाकिस्तान आहे इहो सिंध जो हिसो रहियो आहे। ताकी असां अॼु सोचियूं त असां सिंधी माण्हू बीठा किथे आहियूं। असांजी जेके 100 यूनिवर्सिटियूं जेके तइलीमी यूनिवर्सिटियूं जेके हुयूं ठठे जे अंदरि, अॼु छा ठठे जे अंदरि छा आहे ऐं हर ज़िले जे अंदरि एजुकेशन हुई। मूं हिकिड़ी जॻह ते पढ़ियो पिए त जेके दीनी हुजे या दुनियावी जेकी तालीम हुई उहा हुई सिंध जे अंदरि। तो 5000 साल पहिरीं तव्हां मुंहं जे दड़े खे ॾिसो ऐं जेकी वापारु जेको शुरू थियो शिप जे ज़रिए उहो सिंध खां शुरू थियो। त अॼु असां पंहिंजो पाण खे ॾिसूं, पंहिंजे गिरेबान खे ॾिसूं त असां सिंधी माण्हू जेको अॼोके जेको सिंधी आहे उहो किथे बीठो आहे। असांखे पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियणु खपे। असांखे पंहिंजे बच्चनि ते फोकस करणु खपे। जेकी तालीम आहे इहा तालीम न, जेकी हक़ीक़ी तालीम आहे उन ते फोकस करणु खपे। ऐं जेसिताईं असीं पंहिंजे बच्चनि खे सुठी नियाणियुनि खे ख़ुशूसनि अगरि असां सुठी तालीम ॾिनीसीं त पोइ आउं सम्झां थो त असांजी जेकी हिन वक़्तु मौजूदा जेको सिंध जो जेको हाल आहे त कंहिं सियाणे चयो न हुई सिंध वारनि जी ॿोली ईअं न थी वञूं, माज़ी न थी वञूं। तंहिंजे करे असांखे मिली करे कोशिशि करणु खपे। असांखे सिर्फ़ु हिकिड़ो ई असां वटि जेकी तलवार अॻे हलाईंदा हुआ न या हथियार जेके हिन वक़्तु हलाइनि था उहो सभ खां वॾो हिन वक़्तु जेको हथियार आहे उहो तालीम। ऐं तालीम ते जेको असांखे तवजो ॾियणु खपे पंहिंजे बच्चनि खे। ऐं आउं वरी तव्हांजे हिन चैनलनि जे ज़रिए सिंध वासियुनि खे मुबारकबाद थो ॾियां। ऐं इहो जेको मुंहिंजो मैसेज आहे इन ते अमल कंदे पंहिंजे बच्चनि खे अॻिते वधाइनि, तालीम ॾियनि ताकी असीं हक़ीक़ी जेकी सिंध वारा बणिजी सघूं।